मसरूफ़ तिर्ज़ ज़िंदगी तोड़े सोशल मीडिया जे इस्तेमाल ऐं ॿियनि सबबनि जे करे अॼुकल्ह हर हंधि ख़ासि करे शहरी आबादीअ में जल्दी निंड करण वारो रुझान न हुअण बराबरि वञी बचियो आहे। तक़रीबन हर माण्हू राति जो 11-12 ताईं त ज़रूर जाॻंदो रहे थो, जंहिंजे करे आहिस्ते आहिस्ते निंड न अचण जा मसइला वधी रहिया आहिनि, जेके सिहत जे मुख़्तलिफ़ मसइलनि जो सबबु बणिजनि था। राति जे वक़्तु देर ताईं जागण खां बचण लाइ हर मुमकिन कोशिश करणु घुर्जे, पर जेकॾहिं तव्हां बि इन मसइले जो शिकार आहियो त हिकु नंढड़ो अमल तव्हांजी वॾी मदद करे सघे थो। सिहत बाबति ट्रेनिंग ऐं सपोर्ट कंदड़ इदारे स्लीप चैरिटी निंड न अचण वारे मसइले जो शिकार माण्हुनि लाइ मशवरो ॾिनो आहे त उहे राति जे खाधे सां गॾु केले जो बि इस्तेमालु कनि। इहो इन्हनि खे जल्दी निंड ॾियारण लाइ तमामु बहितरीन साबित थींदो। स्लीप चैरिटी 2024 में बहितर ऐं मयारी निंड करण जे हवाले सां 5 तरीक़नि ते अमल करण जी तजवीज़ पेश कई आहे, जंहिंमें सुम्हण खां अॻु कुझु मेवा खाइण सभ खां अवलीन तरीक़ो आहे। इदारे जो चवणु आहे त केले में ख़ासि तौर ते मैग्नीशियम ऐं पोटाशियम जो तमामु झझो ऐं मयारी मिक़दार कुल्हनि, चेल्ह ऐं जिस्म खे आराम ॾींदो आहे, जंहिंजे करे निंड सुठी अचे थी। इन खां सवाइ केले में ट्रिप्टोफैन नाले अमाइनो एसिड बि हुजे थो, जेको दिमाग़ खे सुकून ॾींदड़ हार्मोन्स जी पैदावार खे वधाईंदो ऐं मुतहरिक कंदो आहे। इहो ई सबबु आहे त केले खाइण सां न रुॻो निंड सुठी अचे थी, पर दिमाग़ तोड़े गॾियल सिहत बि बहितर रहंदी आहे। जॾहिं त कुझु मख़सूस मेवा मेलाटोनिन जी पैदावार जो बि सबबु हूंदा आहिनि, जेको इंसान जे जिस्म में मौजूदु हिकु अहिड़ो हार्मोन आहे जंहिंजो निंड लाइ तमामु अहम किरदारु हुजे थो। उन्हनि में अंगूर, चेरी, स्ट्रॉबेरी ऐं ॿिया मेवा शामिल आहिनि। केले खाइण सां दिमाग़ी ताक़त सां गॾु जिस्मानी ताक़त बि मिलंदी आहे।